दादू में सरकारी खजाने में मुबैना तौर गलत ऐं शकी पेंशन अदायगियुनि जो मामलो हाणे नेब जी जांच हेठ आहे। पर हिन कहाणी जो सब खां अहम किरदार रुगो पेंशन वसूल कंदड़ न पर खजाने ऑफिस जो निज़ाम बि आहे। छो त सवाल इहो नाहे त रक़म कंहिंजे अकाउंट में मुंतकिल थिए, सवाल इहो आहे त इहा रक़म खजाने मां निकिती कीअं। नेब सखर जे दस्तावेज़नि मूजिब स्पेशल सेक्रेटरी फाइनेंस एजी सिंध जे लाॻापियल ऑफिसरनि, एडिशनल डिप्टी अकाउंट्स ऑफिसर, ऑडिटरनि, दादू ऐं जैकोबाद जे खजाने ऑफिस जे ऑफिसरनि खिलाफ़ इंक्वायरी जारी आहे। नेब जे हिकु कालप नोटिस में मिसिस नवाब ख़ातून बाबति लिखियल आहे त जांच दौरान रिकॉर्ड ते इहो मामलो साम्हूं आयो आहे त हिन डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस जैकोबाद मां पेंशन या फैमिली पेंशन पंहिंजे अकाउंट ज़रिए वसूल कई, पर नेब मूजिब इन पेंशन सां लाॻापियल रिकॉर्ड शकी नज़र अचे थो। इन करे नेब मुक़ररी ऑर्डर, रिटायरमेंट या फोतगी जो नोटिफिकेशन, आख़िरी पघार जो सर्टिफिकेट, नादरा जो फैमिली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऐं ॿिया लाॻापियल दस्तावेज़ तलब कया आहिनि। मामलो वधीक अहम थी वञे थो छो त जेकॾहिं पेंशन जो रिकॉर्ड शकी हो त पोइ खजाने ऑफिस में इन जी जांच ऐं तस्दीक कीअं थी। फैमिली पेंशन के आम बैंक ट्रांज़ेक्शन वांगुरु न आहे। इन लाइ सरकारी मुलाज़िम जो सर्विस कार्ड, रिटायरमेंट, फोतगी ऐं ख़ानदान जी कानूनी हैसियत समेत मुख़्तलिफ़ दस्तावेज़नि जी बुनियाद ते अमल अॻिते वधंदो आहे। तंहिं करे हाणे नेब जी जांच में हिकु अहम सवाल इहो बि आहे त छा समूरा दस्तावेज़ सही हुआ? जेकॾहिं सही न हुआ त पेंशन मंज़ूर कीअं थी? जेकॾहिं रिकॉर्ड में तज़ाद या ख़ामी हुई त उनखे खजाने ऑफिस जी चेकिंग दौरान छो न पकड़ियो वियो? ऐं जेकॾहिं रक़म केतिरनि ई सालनि ताईं निकिरंदी रही त ऑडिट ऐं निगरानी वारो निज़ाम किथे हो? नेब जे टे कालप नोटिस सां मामलो वधीक संजीदा थी वियो आहे। हिन मामले में नेब सखर तरफ़ां टियों कालप नोटिस पिणु जारी कयो वियो आहे। दस्तावेज़नि मूजिब लाॻापियल माण्हुनि ऐं खातनि खां रिकॉर्ड तलब कयो वियो आहे ऐं खेनि नेब जी कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम आॾो पेश थियण जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। हिकु ॿिए नेब ख़त में दादू पुलिस खां पिणु मदद तलब कई वई आहे त लाॻापियल माण्हुनि खे नोटिस पहुचाया वञनि ऐं उन्हनि जी नेब सखर आॾो हाज़िरी यकीनी बणाई वञे। याने जांच हाणे दस्तावेज़नि जी तस्दीक खां अॻिते वधी लाॻापियल माण्हुनि जे बयाननि ऐं सरकारी रिकॉर्ड जी छंड छाण ताईं पहुची चुकी आहे। ज़रियनि मूजिब दादू ऐं हैदराबाद जे खजाने ऑफिसनि मां मुबैना तौर जाली अकाउंट्स ज़रिए केतिरनि ई सालनि ताईं पेंशन जूं रक़मूं वसूल थियण जो इल्ज़ाम बि साम्हूं आयो आहे। जेकॾहिं जांच में इहो इल्ज़ाम साबित थिए थो त मामलो हिकु पेंशन या हिकु शख़्स ताईं महदूद न रहंदो, पोइ जांच में ॾिसणो पवंदो त जाली अकाउंट केरु इस्तेमालु कंदो रहियो, पेंशन जी अदायगी कहिड़े रिकॉर्ड ते थी, खजाने ऑफिस में बिल या अदायगी जी तस्दीक कंहिं कई, अदायगी जो रिकॉर्ड केरु बरक़रार रखंदो रहियो। सभ खां अहम, हिक ई निज़ाम में सालनि ताईं अहिड़ी मुबैना अदायगी कीअं हलंदी रही? छो त जेकॾहिं सरकारी खजाने मां किरोड़े रुपया मुबैना तौर ग़लति तरीक़े सां निकिरी विया आहिनि त सिर्फ़ु रक़म वसूल कंदड़ खे ज़िम्मेवार करार ॾियण सां कहाणी मुकमिल न थींदी। इन रक़म जी मंज़ूरी, तस्दीक, अदायगी ऐं निगरानी जी पूरी चेन खे जांचणो पवंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त नेब मशकूक पेंशन जो मुकमल शकी ट्रायल कढे थी या न, रक़म केतिरी हुई, केतिरे अरसे ताईं निकिती ऐं कहिड़नि अकाउंटनि में वई, खजाने ऑफिस जी सतह ते कहिड़ियूं मंज़ूरियूं ऐं तस्दीकूं थियूं, ऐं जेकॾहिं कंहिं ऑफिसर जी ग़फ़लत, मिली भगत या गैर कानूनी सहूलियतकारी जा सबूत मिलिया त छा उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी? सवाल इहो बि आहे त खज़ाने जो दरवाज़ो कंहिं खोलियो, मंज़ूरी कंहिं ॾिनी ऐं निगरानी कंदड़नि खे ख़बर छो न पई? हाणे नेब जी जांच जो असुलु इम्तिहान बि इहो ई आहे। छा इहा पेंशन वसूल कंदड़नि खां अॻिते वधी खज़ाने वारे निज़ाम जी ज़िम्मेवारी बि तइ कंदी?